अरे ढोलू जल्दी कर चाय पियार कटियाए ने दारू ढोलू राज कुरोलू तू वेल करे बाग दी मूली आई अरे गाल बुध अग्या पादर विसरिया थई अबा तो सा खैर ताई जे वक्त अची थोरो को झेड़ो झेड़ो वो चाय पियारियो ने बाबा गाल कन खोले बुध ओ धर बंद आहे बाकी झेड़ो करे चाय पियंदे हां पियं तुस वडो को भुखई रे गाला फजील सा चाचा अजीब डाढो हुनसाइया चिबरा उठ उठ ते ई रबड़ को वेच चू छक 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 जे करे नटरोड़ी से न तो मैं ढोलू नहीं आ तू चिभर नहीं आई हां ढोलू चई जाई थो हिन के जे सही न पदर न हणंदासी ते सही हे पेर ते नहीं दो चिबरा बारा कर बारा अजे बोल वेचे तो दऊ डाला धक्के लाए फिर वनी करे थो छो माखे को चरियो समझ दिया चाचा चिबड़ अज मां अकेलो बीही मुखे पादर ना हन खाना सुबाणे ही तुस तुझी दिल जी ख्वाहिश पूरी कंदुस हां सुबाणे हल हल बड़ा आया मौत पर अता को धमकावण वाला अता ते को इए रुला तू जो डेहा को दस दे दी ओशो रेस एकड़ो कम चयो आहे कम करणो भी जरूरी आहे नजीब छाडो वडो खतरे वालो कम आहे छा ओशो ये समझ त शींह जे वात में हथ विझो आहे ओ नजीब मुंजो सोच तू पंहिंजो वात बंद रखंदे या कया हिते पूरो तकड़ ना है पर कुछ सोचो तो सही ना ॾिस मोर तकड़ कंदे त मारियो बि थिए बहितर इहो अथई त वात पंहिंजो बंदि रख असांखे कुझु सोचंदे हिन वक़्तु रहिस होश में न आहे जेकॾहिं न तो मां इहो हथु कढियुमि न त वरी मूं लाइ नओ मसइलो खड़ो थींदो नजीब इहो ॿुधाए त कमु छा आहे अशू आहे हिकिड़ो कमु पर यार अञा ॿिनि टिनि दोस्तनि जी ज़रूरत पवंदी ॿिनि जे वस जी ॻाल्हि न आहे छा कम ई अहिड़ो आहे जंहिंमें घटि में घटि 5 माण्हुनि जी ज़रूरत पवंदी माण्हू जेतिरा चवंदे ओतिरा थी वेंदा ॾिसो अशू माण्हू कम वारा हुजनि ईअं न थिए जो ताड़ी वॼे ऐं हमरा ॿोलिया न लॻनि अहिड़ा हमरा न अचिजांइ नजीब बेफ़िक्र थी दोस्त अहिड़ा कठा कबा जो बाहि में पुछंदा आहिनि त बिड़क कोन पुछंदा वाकई माण्हू अहिड़ा ई घुरिजनि तोखे ॿुधायो न त शींहं जे वात खां शिकार खसणो आहे कॾहिं हमरा घुर्जनि 10-12 ॾींहंनि जे अंदरि कमु करणो आहे हिन मुसीबत जो कुझु सोच त कंहिं ॿी किरत सां लॻूं ओशो रात इन मुसीबत मां तुंहिंजी जान छॾाई सोने मूंखे त ख़ौफ़ आहे त किथे इहा ॻाल्हि हाकिम ख़ान जो रिश्तो पको न करे अचे सोनी मुस्कान एतिरी बेवकूफ़ न आहे जो सकीना हुन जे मथे ते हथु फेरींदी ऐं उहो खिलंदे खिलंदे पंहिंजी ज़िंदगी स्कूलनि में विझी छॾींदी मुंहिंजी राणी मुसीबत वरी कहिड़ी हिन घर में कहिड़ी खोट आहे ऐं हाकिम ख़ान एॾो वयल बि कोन्हे सोनी जेकॾहिं हाकिम एॾो ई ख़ूबसूरत आहे न तूं हुन सां निकाह विझी वेही रह मां त तयारु आहियां पर छा हाकिम ख़ान मूंसां निकाह कंदो मां मज़ाक कोन थी कयां छोरी मज़ाक त मां बि नथी कयां एॾो सुठो घर ऐं एॾो सुठो वर मिले त अञा मूंखे ॿियो छा घुरिजे तो जहिड़ी सहेली जो हिन घर में अचे त मूंखे ॿियो छा खपे त पोइ हलाए चकर ऐं हाकिम खे राज़ी कर मुंहिंजे लाइ मां कहिड़ो चकर हलाईंदसि तूं ई ज़ुल्फनि जो ॼार उछलाएसि मथां ऐं हाकिम ख़ान खे पंहिंजे अखियुनि जो घायल बणाए छॾ तूं सच थी चवी कयां कोशिश तूं कर कोशिश हाकिम खे तूं राज़ी कर दिलावर ख़ान खे मां थी चवां जॾहिं घर में रिश्तो आहे त पोइ रुलण जी कहिड़ी ज़रूरत आहे सुणी मां त कोशिश कयां पर हाकिम ख़ान कॾहिं बि मुंहिंजे लाइ राज़ी न थींदो घटि तूं बि न आहे मुस्कान मुस्कान आहे पर सोनी तूं बि चोॾीअ जो चंड आहे चोॾीअ जो चंड सोनी सदको सदको इहे फुलियूं ॼण छॾे ॾे फुलियूं न आहिनि हक़ीक़त आहे हाकिम खे ॾिसण वारी त अखि ई कोन्हे जेकॾहिं हाकिम ख़ान तोखे उन्हनि अखियुनि सां ॾिसे त तो मथां लख मुस्कान क़ुर्बान करे छॾे
रांझे जियां तख्त छॾे तुंहिंजे इश्क में जोगी बणिजी वञे जोगी। बस हाणे बस घणो थियो, इन खां अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। न त तूं मूंसां ॻाल्हाइण छॾे ॾींदीअ? चरी मां तोखे छॾे ॾींदसि, इहो त थी नथो सघे। तॾहिं त चवां थी मूंखे छॾे न वञ, हाकिम ख़ान सां शादी कर ऐं हमेशह हमेशह मूंसां गॾु रह। सोणी, जेको नसीब में हूंदो न उहो ई मिलंदो, इन में तुंहिंजे ऐं मुंहिंजे वस जी का बि ॻाल्हि न आहे। खान छा था सम्झो, दिलावर खान को ज़मीन आज़ाद करण में कामयाब थी वेंदो? दरिया दिलावर खान सां ॻाल्हाइण खां पोइ ई ख़बर पवंदी। खान हाकिम खान लाइ कुझु सोचो, वॾियूं फड़कियूं पियो आहिनि। हाकिम खान भले केॾे बि फड़कियूं छो न आणे, पर उन जा पर कटण ई खान ॼाणे थो। पर मां चाहियां थो त इहो मसइलो कुर्ब सां हल थी वञे, न त हक़ वारनि खे हक़ वठण ईंदो आहे। कुर्ब सां पंहिंजी ज़मीन किथे छॾींदा खान? उहा बि मूंखे ख़बर आहे त फॾो ज़रूरु थींदो। वॾा हलो त हली लागी तो हर ॿधऊं, बाक़ी ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो? जॾहिं असां ज़मीन में हर ॿधा ॻाल्हाइण खां हू पाण भॼंदा। पर मां चाहियां थो त उन्हनि सां पहिरियां ॻाल्हाए ॾिसूं ऐं पाण मथां इहा मायार लाहियूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि वसीले सिधा थियनि था त पोइ ठीकु आहे, न त पोइ हली हर ॿधंदासीं ऐं पोइ ॾिसूं त कहिड़ो जवान आहे जेको हिन खान खे उतां हटाईंदो। जेकॾहिं ॻाल्हियूं करणियूं आहिनि खान त दिलावर खान खे बहादुर खान वटि घुरायूं। हिकु चकर ई ॻाल्हि नाले झंझट मां जान छॾाए छॾियूं खान। पहिरियां दिलावर खान सां ॻाल्हाए ॾिसां, मूंखे उमेद आहे त हू मोहबती माण्हू आहे ऐं ॻाल्हि खे सम्झी वेंदो, फॾे में डंक कोन हलाईंदो। जेकॾहिं मोहबती माण्हू मोहबत जी ज़बान में न सम्झो न त पोइ हुनखे ई खान पंहिंजे तरीक़े सां सम्झाईंदो। वाह, वॾा आहियो, पंहिंजी मर्ज़ी अमल कयो, असां हर वक़्तु हाज़िर आहियूं। भाॼाई, तो ऐं तुंहिंजी माउ जेका थाप कई आहे न उहा असांजी हाणे गिची में पए थी। अदा असां कहिड़ी थाप कई आहे? तुंहिंजे हिसे में जेका ज़मीन हुई न, तो ऐं तुंहिंजी माउ जेका खपाई उन जे कब्ज़े छॾाइण लाइ हिते मालिक पहुची विया आहिनि। कब्ज़ो छॾाए? अदा मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दुआ कर तूं मुड़ी वञनि, ऐं जेकर न मुड़िया इहो मसइलो असांजी गिची पियो, पोइ तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। ॿाहिरि जेकॾहिं हिन मसइले ते को बि नुक़सानु थियो त पहिरीं गोली मां तोखे हणंदुसि ऐं तोसां गॾु तुंहिंजी माउ खे अची त दफ़न कंदुसि। सम्झी वई न? सोनी सदको वञे सदको, असां त सॼी फिल्म सकीना जी गिची में विझण चाहिए, पर हिते त कम ई उल्टो थियो। न हाकिम खान जी सॼी कावड़ असांजे मथां अची वई। तॾहिं त मां तोखे चवंदी आहियां त मुंहिंजे वटि वॾो वज़ीफ़ो आहे, वॾो। सिर्फ़ु शुकारो हिकिड़ो थी पड़े, उन जा समूरा मसला फिरी असांजे गीचे में था पवनि। सोनी, हिकु त इहो मसइलो आहे, ऐं ॿियो जेकॾहिं हाकिम खान खे बहादुर खान वारनि ॾांहुं रिश्ते जो जवाबु मिलियो न त रहंदो उहो बखील थी वेंदो। सोनी, हाणे सोच त असांजो छा थींदो? सुणी, चवंदा आहिनि न त पिट पर खे त लॻे घर खे। असां जेतिरो सकीना जे पोयां आहियूं उहे सॼियूं मुसीबतूं असांजी गिची में थी पवनि। चवे सच पई सोनी, जेकॾहिं हाणे हाकिम खान रिश्तो पको न थियो न त समूरी कावड़ सकीना जी असां मथां कढनि। सोच सोनी, कुझु सोच। सुणी, मां छा सोचां? को अहिड़ो मसइलो खड़ो कयूं जो समूरो हाकिम खान जो ख़्यालु सकीना तरफ़ हलियो वञे। हिकु त तुंहिंजी माउ सकीना जे साम्हूं हाकिम खान जी गिला कई ऐं सकीना सॼी हक़ीक़त हाकिम खान खे ॿुधाए छॾी। उहा ई हाकिम खान खे कावड़ इलाही बीठी आहे। ऐं वरी मथां हे ॿियो मसइलो, हिकु ॿिनि ॾींहंनि में सकीना उतां वापसि ईंदी, पर जेकॾहिं उतां जवाबु मिलियुसि न त हाकिम खान रहंदो टांडा थी वेंदो। अदी मां त सुभाणे निकिरां थी चाचे गणे जे घर, पोइ तूं ॼाण ऐं या तुंहिंजी सकीना ॼाणे। सोनी, बसि मूंसां एतिरी दिलि थी जो मूंखे हिते सूरनि में छॾे हली वेंदी आहे। चरी, सोनी सदको वञे, मां तोखे छॾे करे काॾे वेंदसि?
मां त तोसां हिन हवेली में हमेशा गॾु हूंदसि। तूं परेशान न थी। न रहे सर, मोर जी का ख़बर न पई। पर हण बदू कयो मोर खे खाने जे जोड़े जे बारे में छा सोचो थी? न सर, तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो, मां कोशिश में लॻो पियो आहियां। नजीब हूअं बि तूं ॾाहो आहे, पर इहो कमु अहिड़ी सियासत सां कजाए जीअं ख़ान जो ज़रो बि शक तुंहिंजे मथां न पए। न सर, जांच लाइ मां ॿिए खे छॾींदुसि। जेकॾहिं उते मूंखे ॾिसी वठंदो न त हुनजो शक सॼो मूं मथां हूंदो। अथी को भरोसे वारो माण्हू नज़र में? न सर, आहिनि ॿ टे दोस्त सेबता आहिनि जिन ते भरोसो करे सघिजे थो। तुंहिंजा हिकिड़ा दोस्त दरिया जी कंधी ते बि वेठा, उन्हनि मां ई कंहिंखे अहिड़ी ताड़ ते छॾ। न सर, जांच पूरी करे था छॾियूं, पर ॾांद उन राति कढंदासीं जंहिं राति खान ऐं उनजा साथी ओताक ते न हुजनि। वाह नजीब वाह, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। जेकॾहिं ख़ान ॿाहिरि नथो वञे त छा असां हुनखे उन हालत छॾे ॾियूं? न नजीब न, मूंखे 15 ॾींहंनि जे अंदरि ख़ान जो जोड़ो घुर्जे, ॾांतनि जो जोड़ो बस। वैसे हिकु ॾींहुं त गुज़री चुको आहे। 14 ॾींहं बाक़ी बचा। 14 ॾींहं। 14 ॾींहंनि में मूंखे ख़ान सां अहिड़ी मल करणी आहे, अहिड़ी मल करणी आहे जे हू अची पट ते किरे, पट ते उनखे को खणण वारो ई न हुजे। वैसे खान अची वेंदो ऐं उनखे पट ते अचणो ई पवंदो, तमामु जल्द। बस नजीब, मां तो तव्हां सभु कम माफ़ करे छॾिया, सभु कम। बस हाणे तूं रुगो इन हिकु कम जी कट लॻ। ऐं बाबा मोर बंदूक हण मोर खे, पाण ई इहो नोर थिका थाबा खाई मोटी ईंदो। 2-3 ॾींहं लॻंदा वैसे, पक्की जांच करे ॾियूं था खान जे ॾांतनि खे ॻारो वैसे। ईअं नजीब ईअं ख़बर पए ख़ान खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। बहादुर खान सां उम्मीद सां आया हुयासीं, असांखे इहा ख़बर न हुई त को तव्हां असांखे ईअं ना उम्मीद मोटाईंदो। दिलावर खानो वो वक्त वयो जॾहिं न्याणियुनि खे कमरे में बंदि करे उन्हनि जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कयो वेंदो हो। दिलावर खान, हिन वक़्तु मुंहिंजी भेण तव्हांजे साम्हूं वेठी आहे। जेकॾहिं हिन खे इतराज़ न हुजे हा त मां बि तव्हांखे जवाबु न ॾियां। सकीना, सकीना, मुस्कान त
तव्हां त माशाअल्लाह सुलझल आहियो, पोइ बि तव्हां औरतुनि जे चवण ते हिते आया आहियो। बहादुर खान असांखां ग़लती थी आहे। ग़लती बि तव्हां तमामु वॾी करे चुका आहियो दिलावर ख़ान, तमामु वॾी। शरीयत मूजिब त असांखे रिश्ते खणण जो हक़ आहे। उहो हिकु चकर दिलावर अची चुको हो ऐं मुंहिंजो जवाब बि खणी वियो हो। ॿियो चकर न मूंखे ॾिठो कयो आहे न तव्हां पाण खे ॾिठो कयो आहे। बहादुर खान मां तव्हां खां माज़रत ख़्वाह आहियां। मूंखे ख़बर न हुई त का मुंहिंजी घरवारी हिन वक़्तु बि ओतिरी बेवकूफ़ आहे जेतिरी बेवकूफ़ मां वठी आयो हुउसि। बहादुर खान, मूं त सम्झो हो हिन मुंहिंजी सोबत मां कुझु सिखियो हूंदो, पर बहादुर खान मूंखे कहिड़ी ख़बर आहे त हीअ शख़्स हाणे मुंहिंजी सोबत में रहण खां पोइ बि उहा ई रिठ जो रिठ हूंदी। सच चवंदा आहिनि त रिठ अॻियां रबाब वॼाईंदे भरिया थिया, पर रिठ जी उहा ई का बि ॻाल्हि न, उमेद त हर माण्हूअ जे दिलि में हूंदी आहे ऐं सकीना बि पंहिंजे दिलि में उमेद सारी आहे, पर असां दिलि में न कयो। हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, अंदरि मानी तयारु आहे, हलो ताली मानी खाऊं। अचो अचो। छो खान तुंहिंजे माल कढण जी कंहिं महिमत आहे? सही तो चवे खान, कुत्ते जो चक न मारींदो, 14 सुन जो आज़ाद मारींदो। तॾहिं तो चवां थो दरिया तो चोरी करे विया न त माल खाई कोन सघां। इहो ई असां भॼ में अची रुली वेंदासीं ऐं साॻियो ई 14 सुन वारो आज़ार मिलंदो। अमीर जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी करे त पोइ मां वठणु कंदुसि। अहिड़ी ॻाल्हि न आहे ज़ाहिद। न आहे त पोइ वञ न, वञी छो नथो? अञा त सभु को घुमंदो थो वधे वॾा, पोइ हिन वक़्तु माल चोराए थो वञे छा? ख़ुदा न कंदो त को असांजे वठण में माल कढंदो। इन ई करे तोखे चवां थो, हाणे असां वञी आराम कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे निंड अचे थी तव्हां वञी आराम कयो, कुझु टाइम असां हिते वेठा आहियूं। ठीकु आहे। आराम किथे ईंदो, असांजी त सॼी राति कचहरीअ में गुज़री वई। आज नजीब कोन आयो आहे छो भला ज़िंदगी मां बेज़ार आहे छा? छो हाणे न चई राति अजीब आहे, हिन राति तुंहिंजो कमु पूरो कंदासीं। ओजो तूं नजीब खे न सम्झाइजांइ, जीअं तव्हां चवंदो न मां उहो ई कंदुसि। जॾहिं तूं हितां वेंदे त तुंहिंजो वरी दिमाग़ फिरी वेंदो। न क़ुरान जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरी वियो न त तव्हां मूंखे छॾे ॾींदो भला? जाम आहियो को भाऊ को आहियां जो मां तव्हां खां लिकी वेंदुसि। मां कुझु बि कोन थो चई सघां, तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो नजीब कंदो। अदा जेकॾहिं तूं नजीब खे चवंदे न ठीकु आहे हाणे घणो रत न सुठा त मां वञी 12 घर बंदि करे अचां। वारो कर चुलो बार को मगो त पहिरियों ला त नेरम त कयूं, पोइ हाणे जेको नसीब। असांजी त असुल बि कान्हे अथसि, पर जेको बि मुनाफ़ा कमांदे पियो उहो सभु तूं खाधी पीती वेंदई। गुलाम कादर तोखे भला घर वेहण कोन थो अचे? हाणे वरी आराम किथे ईंदो? क्यों गुलाम कादर आराम कोन थी पिया आंदई? ॾे ख़बर पोइ पुलिस लॻा ले गया। न बा पुलिस वारी शाजी, मां शादी तो कयां शादी। गुलाम कादर शादी ये उम्र में क्यों पे ख्वार थी नहीं यार? मां को एडो वडो थोड़ी आहियां जेडो तू समझे तो तोखे। न सही तू रात जाओ बाहर ही। गुलाम कादर कहती भाई फिट दिए
जेका तेना शादी करण जे लाइ झट जे तैयार थी गई है। गाल त कैसा न कंदो न। गुलाम कदरे कसम चवा, गुलाम कदरे तू कसम चवा। या ना है या माई जन्नत जन्नत क्या जन्नत ना? हाँ हाँ कम असली पक्को थी हो सब्बा। भुलिया गुलाम कदरे या माई राकास या वलसे ते मौत पर ना शादी करे सी। ओ चरिया बेवकूफ अकुल जा अंधा अदी खेरा उनके राजी कयो आहे राजी। हाँ मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी दुश्मन बणिजी वई। चिबड़ा इहो वल कीवें? जन्नत सां मां शादी कंदुसि मां सुई हणी हवा न कढी छॾियईं। तॾहिं त अम्मा वॾी ते ना या भलाई कीती है चिबड़ा भलाई। या मुसीबत गुलाम कदर ते काटे ज पई हणे दिए। ढोलू अकुल कर कुछ भी थी वने जन्नत मुंहिंजी कुंवार बणबी मुंहिंजी ॻाल्हि पक्की थी वई आहे चिभड़ अंधा। तूं विच में टंग न अड़ाए समझई। मां या मो जो तू कंदे जन्नत सां शादी। न बाक़ी मां तोखे जन्नत सां शादी करण ॾींदुसि लाश कंहिं जाइ जा। विड़ो न अदा मां तो सही ताकना विड़ो न। ॻाल्हि ॿुधो तू न कुणे घतू तुसा ॾु नहीं चूं जेंता बि कुणा निकले उहो करे जन्नत ना शादी। हरू भरू क्यों पे विड़दो देखो भाग को आजमाते। चिबड़ खान वाता पटिया शादी का कुड़न ते थोड़ी थींदी आहे। मां लाइ कॾहिं खां वठी को पालू विझराया मस त मुंहिंजी शादी थी थिए पई। हाँ चऊं हाणे ॾिस मां घर पहुचा अदी खां पुछां थो त कीअं तो हिन दोल सां जेको आहे सो जन्नत जी शादी थी कराए।